टोल पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो। हिकु पुलिस एहलकार ग़ुलाम क़ादिर उमर शहीद थी वियो। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खे आशिकाबाद पुलिस चौकी वटि रोकण ते पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिले बाद गोलियूं लॻण सबबि एहलकार शहीद थी वियो। ठोलाहार्डी 52 थाणे जी पुलिस जो बलूचिस्तान जे दंग ते आशिकाबाद चौकी ते मुक़ररु एहलकारनि जो मुक़ाबिलो थियो, जंहिंमें हिकु एहलकार शहीद थी वियो। वाक़िए खां पोइ पुलिस जी वॾी नफ़री खे तलब कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वञण में कामयाब थी विया।